ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا أقسم بهذا البلد وأنت حل بهذا البلد صدق الله مولانا الذين وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन और नाज़रीन प्यारी जमात सबूरी निस्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में काफी देर खां अमा इन जाए थे वेठा जो खिताब अमा बुधा न तू अमा बुधो हर एक जी तमन्ना भी थींदी आ ख्वाहिश भी थींदी आ एतरी देर थियण खां बाद में सही बिना तो पढ़े हवा भली पढ़े वो फकीर वठो जे मूंखे मां उमेद करियां मुंहिंजी उमेद पूरी थिए तूं बि पढ़ सभिनी जूं उमेदूं पूरियूं थियूं हाणे 5 मिंट जे लाइ मुंहिंजी बि उमेद पूरी थियणु घुरिजे माना तवज्जो सां वेही ऐं 5 ॻाल्हियूं ॿुधो ऐं मूंखे अंदाज़ इहो आहे त शायदि अमा ज़ोर नमाज़ बि कान पढ़ी ये फकीर वेठो आहे नालो छा फकीर मेहर अली दरगाह शरीफ जे मस्जिद शरीफ में मूंखे मिलियो जैसे उस्ताद मुफ्ती गुलाम शबीर तव्हां सां राब्तो कयो फोन ते कोन थियो असांजो प्रोग्राम उन जी दावत जी बिस्मिल्लाह हाँ करे छॾी अल्लाह तौफीक ॾिनी पढ़तासूं हाणे काफ़ी देर खां मां जी अर्ज़ कयो वेठा आहियो वधीक अवां जो इम्तिहान केतिरो वठिजे मुनासिब न आहे मां ज़ोर जे नमाज़ ख़त्म थियण खां अॻ में
तकरीर पंहिंजी ख़त्म कंदुसि ताकि मां त ज़ोर पढ़ी छॾी आहे तव्हां पढ़ी आहे त ठीकु आहे न त उहो ज़रूरु मौक़ो मिलंदो ईअं न थिए जो सॼो ॾींहुं या राति प्रोग्राम कयूं ऐं नमाज़ फर्ज़ बि रहिजी वञे त पोइ मज़ो कोन थींदो जंहिं निस्बत सां आया आहियूं इन निस्बत खे इंशाअल्लाह ॿुधंदासूं तव्हां असांजे लाइ हिते बि फ़ाइदो आहे त ख़बर क़यामत में बि फ़ाइदो हुजूर जी निस्बत अज़ीम आहे वॾी शइ आहे उहा केतिरी बुलंद आहे मां क़ुरान जे आयत जो तर्जुमो करे उन जे वज़ाहत में अर्ज़ कयां थो ॻाल्हि ज़ाहिर इंशाअल्लाह थींदी वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ कयां थो सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह थोड़ो आवाज़ बढ़ाओ दुरूद में ॾाढे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐ मुंहिंजा हबीब मां इन शहर जो कसम थो खणां ला ज़ाइदा है उक़सिमु अल्लाह फरमाए तो मां कसम थो खणां बिहाज़ल बलद हिन बलद जो शहर जो यानी मके मुकर्रमा जो अल्लाह कसम खणे थो पर कसम कहिड़ी निस्बत जे करे अल्लाह खयो कहिड़ी ॻाल्हि जे करे अल्लाह मके जे शहर जो कसम खणे थो त मके में बैतुल्लाह आहे उन जे करे कसम या मके में हजरे अस्वद उन जे करे कसम या मके में मकाम इब्राहिम उन जे करे कसम सफा मके में आ उन जे करे कसम मरू मके में आ उन जे लाइ कसम या मिना मके में आ हजरत इब्राहिम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे कुर्बानी जी जाइ उन जे करे कसम या अरफात जे मैदान जे करे अल्लाह कसम खयो ॻाल्हि कहिड़ी आ वजह कहिड़ो आ केड़े वजह बुनियाद ऐं निस्बत जे बुनियाद ते अल्लाह मके जो कसम खणंदो अल्लाह ताला फरमायो अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुजाबी हिन मके जे शहर में तू मोहम्मद रही तो कदे मां कसम खणो थो लोरा सा सुभान अल्लाह चओ इंसान तो इंसान जी निस्बत हुजूर सां थे या त वॾी शइ आहे छो त इंसान अशरफुल मखलूकात ताज खिलाफ जो अल्लाह इंसान दे रखियो तकरीब जो ताज अल्लाह इंसान दे रखियो अल्लाह इंसान के अहसन तकरीब जे अंदर में पैदा फरमायो खुदायो इंसान फरमायो ये सब अल्लाह करम नवाजी जरूर फरमायो इंसान जी निस्बत रसूलुल्लाह सां थे या त वॾी ॻाल्हि आहे पर जे खाक जी जे मक्के जे मिट्टी जी निस्बत मुस्तफा जे कदमन सां थींदी आहे अल्लाह हुन मिट्टी जो क़ुरान में कसम के बेवजह जे करे कसम थे न हालांकि मक्के मुकर्रमा जे अंदर खोड़ सारी शयूं मौजूद आहिनि जो अर्ज़ कयो त मर्कज़ इस्लाम बैतुल्लाह भी आहे बराबर हजर अस्वद भी आहे जो क़यामत जे ॾींहं खे ज़बान भी अल्लाह अता फरमाईंदो हजर अस्वद खे अखियूं भी अल्लाह अता फरमाईंदो जन उन खे चुमी ॾिनी हूंदी जन उन खे इश्क इस्लाम कयो हूंदो जन उन जे हथ खणी करे अल्लाह अकबर चयो हूंदो जंहिं दे मकान लठ रखी उन लठ के हथ सिधो कर हथ के चुकियो होंदो उन सभिन के अखिन सां सुञाणंदो भी सही जुबान सां सिफारिश करे असद कंदो उन सभिन के जन्नत में वठी हलंदो बराबर हजर अस्वद भी आ मकाम इब्राहिम भी आ जेको खुद बखुद आस पास बैतुल्लाह जे हलंदो रहंदो हो पत्थर हेठा उन के टेक बिन हंभो बिन तवा दे के तवा लकड़ा लगाईंदा आयो लकड़ो लको काठी
पत्थर खुद ब खुद हलंदो हो अल्लाह जो नबी आसानी सां बैतुल्लाह जी तामीर फरमाईंदो हो उन हज मकाम इब्राहिम जे करे कसम न भला आप ज़मज़म जो खूह उतरिया न ये सब बरकतों मक्के में आयल अल्लाह फरमायो इन जे करे न अंत हिल्लु बिहाज़ल बलद तू महबूब रहे तो कदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अवा अरबी ग्रामर का वाकिफ ना है पर हेरे जो थोड़ी गाल समझाया ला उक़सम बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद जो को जुमलो वा यो हालिया जुमलो जेको आ अगो जुल्हाल बीठो आई हाल बीठो हाल अरबी में हमेशा जुल्हाल जो कैद होंदो आ यानी अल्लाह मक्के जो कसम खयो छो जो हुजूर उतरिया अल्लाह मोहम्मद तू तो रही माना जैसी ताई रही तो तैसी ताई मक्के जो कसम बिया मक्के जी आज़मियत बिया त मक्के जी फजीलत तुझे करे हाले जैसी ताई तू मक्के में तने करे आलिम लिखियो आ त असल हकीकत है त फजीलत जो दारो मदार हुजूर जी फजीलत जो दारो मदार हुजूर जी निस्बत है तमाम उम्मतुन में अगल में सभी उम्मतुन में उम्मत मुहम्मदिया जो मकाम मथे आ छो इन जे करे जो हुजूर जी उम्मत आ जे करे कुरान इन उम्मत जे ला फरमायो कुंतुम खैर उम्मत उखरिजत लिल्नास अवा बेहतरीन उम्मत आयो तवा के मानुन जे ला ॿाहिरां जो वंद भयो आ तवा नेकी जो हुकुम कंदा अवा बुराई ये खैर उम्मत मुहम्मदिया खैर उम्मत तमाम उम्मतुन में बेहतरीन उम्मत छादे करे जो ये रसूलुल्लाह सुभान अल्लाह मदीने वालो असां जो असां मदीने वाले सुभान अल्लाह सबसे औला सबसे बाला तक जी खल्क से औलिया खल्क से औलिया जो अबा हित न चवंदो अॻिते ज़ूरीअ तव्हां खां चवरायो वेंदो तंहिंजे करे हिते चवण समो से औलिया औलिया से रसूल और रसूल से आला असां जो नबी सभिनी जो नबी आला हज़रत की भली गाल कई तमाम सुठी गाल कई इश्क मोहब्बत जी गाल कई हमारे इश्क मोहब्बत से सुभान अल्लाह तबे तो आलम तखय्युल में आलम तसव्वुर में मां नबीन जे ज़ात सां मिला ही अर्ज़ कया सुभान अल्लाह कहो अंबिया से करो अर्ज़ क्यों मालिक जो नबी जे दरबार में अर्ज़ कया त साईं हिकड़ी ॻाल्हि खे ॿुधायो अंबिया से करो अर्ज़ क्यों मालिक क्या नबी है तुम्हारा हमारा नबी का पुछा त साईं हिकड़ी ॻाल्हि त ॿुधायो छा भला जेको असां जो नबी आ उहो तव्हांजो बि नबी आहे या न अंबिया से करो अर्ज़ क्यों मालिक क्या नबी है तुम्हारा
उन आलमे तखय्युल में तसव्वुर में नबियन जे तरफ सां जवाब कहिड़ो मिलंदो आला हज़रत उहो बि बयान कयो। गुज़रे मां इहो अर्ज़ कंदुसि जवाब इहो मिलंदो जैसे सब का खुदा एक है वैसे ही। जवाब ॾींदा त आओ अहमद रज़ा ये पूरी दुनिया जो खुदा हिकु आहे। जैसे सब का खुदा एक है वैसे ही इनका उनका तुम्हारा हमारी इनका उनका जो सुर से दारो मदार हुजूर जी ज़ाता शान मोहम्मद जो दारो मदार मुस्तफा जे ज़ात जे मथा है। हुजूर मक्के में आया मक्के अफजला हुजूर बदर में आया बदर अफजला हुजूर ओद में आया ओद अफजला ताइफ में आया ताइफ शान वारो हुनैन में आया हुनैन शान वारो ज़मीन पे आया ज़मीन अफजल आसमान पे आया अफजल अफजान अफजल जन्नत में आया जन्नत अफजल अल्लाह के अर्श पे आया अर्श अफजल मुस्तफा मदीने में आया मदीनो अफजल। हुजूर अबू बकर सिद्दीक ने कुल्हन दे मथा है अबू बकर सिद्दीक जा कुल्हा कर हिरा में आया हिरा अफजल सौर में आया सौर अफजल गुंबद खिजरा जा मदीना बनिया त या जगह सब जग जहान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो जोड़ी ॾिठी अथव न उनमें माण्हू पैसा रखंदा आहिनि कीमती शयूं तिजोरी में रखंदा आहिनि। जे 10 करोड़नि जो हीरो 10 करोड़ उन्हनि जो हीरो 1 अरब या खरब जो हीरो अगर उनखे हीरे खे तिजोरीअ जे अंदर रखियो वञे 10 अरबनि जो 10 करोड़नि जो अरबनि या खरबनि जो हीरो आहे उनखे तिजोरीअ जे अंदर रखियो वञे इहा तिजोरी जेका हुई जंहिंमें 10 करोड़नि जो हीरो वञी पियो आहे त इहा तिजोरी आहे त हिकु पर उन आहे त लोह जी पर जॾहिं उनमें हीरो वञी पवंदो त पूरी तिजोरीअ जी क़ीमत 10 करोड़ थी वेंदी। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक उलमा अहले सुन्नत साईं मुफ्ती दोस्त अली साहब जिनके ये महफिल में करते भली बात चलता थकी जी पिया तो वाला वडे आवाज आ सुभान अल्लाह सब थकी जी हाले ना करा कला को बोल नमाज रे जी सुभान अल्लाह वडे आवाज आ सुभान अल्लाह तवा लोह जे तिजोरीअ में 10 करोड़नि जो हीरो रखियो हाणे इहा आहे त लोह जी पर हीरे जे करे इन जी क़ीमत थींदी 10 करोड़ जेकॾहिं 10 करोड़नि जे हीरे खे मुंडीअ में अवां रखंदा इन मुंडीअ जी क़ीमत हाणे 10 करोड़ थी वेंदी। इहा क़ीमत मुंडीअ जी न आहे हीरे जी आहे तिजोरीअ जी न आहे हीरे जी आहे। इहो शान इहो फज़ीलत इहा अकरमियत अफ़ज़लियत आज़मियत माना वॾो शान मके जो थियो मुस्तफ़ा जे करे क़दर जो थियो हुज़ूर जे आमद जे करे
उमेद जो थोड़ा सजो जो मुस्तफा जे करे आसमान कुर्सी लोह कलम अर्श जो हुजूर जे करे गुंबद खजरा जो बियो मकाम थियो हुजूर जे उन रोज़े अंदर जो मकाम बुलंद थियो मुस्तफा जे अचण जे करे माना जय जाय ते रसूलुल्लाह आया उन जगह के शान अजमत जिंदा हुआ विदाई साहब फरमाए तो जय सैर साजन गयो से सैर सब सराहाथिया जय सैर साजन गयो से सैर सब सराहाथिया मां भया मन मुश्क जाओ अगुरहानी दो रसूलुल्लाह जी निस्बत अहिड़िया मदीने वाले जो ताल्लुक अहिड़ो आहे जो क़यामत जो ॾींहुं थींदो जिन हिते रसूलुल्लाह सां ताल्लुक न मज़बूत कयो हुजूर सां ताल्लुक क़ाइम न कयो हुजूर सां निस्बत पंहिंजी दुरुस्त कान रखी क़यामत जे ॾींहुं दाहूं गला पंहिंजे हथनि ते चक हणंदा क़ुरान उन जे उन हालत जो बयान फरमायो अल्लाह ताला फरमायो यौम यौम ज़ालिम अला कम जोड़ी थी दो सालों पहले हथन के चक्कर हणंदा ये बीठा वेठा चलंदा या लैतन तखज़तु मअर रसूल सबीला काश दुनिया में रसूलुल्लाह सां सही निस्बत रखा हुजूर सां ताल्लुक पंहिंजो जोड़िया अॼु ॾिठो ॾींहुं अॼु ॾिठो हालतूं मुंहिंजे साम्हूं था चला छो त उते जॾहिं हुजूर जे गुलामनि खे हुजूर जे ख़ादिमनि खे हुजूर जे आशिक़नि खे हुजूर सां निस्बत रखण वारनि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह इनाम इकराम अता फरमाईंदो ज़ालिम जन ताल्लुक निस्बत हुजूर सां ठीक कान रखी दाहूं कंदा पर वरंदो न कुछ कोन छो त वरंदो तॾहिं जॾहिं दुनिया में रसूलुल्लाह सां निस्बत सही रखंदो मजेदार ॻाल्हि ॿुधायां वरी आवाज़ सां सुभान अल्लाह थियो अल्लाह जो क़ुरान पढ़ो अल्लाह जे क़ुरान खे ॾिसो अल्लाह पंहिंजी जेका निस्बत आहे न पंहिंजे रब हुजण जी निस्बत जेका आहे क़ुरान करीम जे मुख़्तलिफ़ आयतुनि में अल्लाह पंहिंजे रब हुजण जी निस्बत नबी से ॾे कई आहे सुभान अल्लाह मिसाल दे अल्लाह ताला फरमायो फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा फला वरब्बिक महबूब तुझे रब जो कसम कहीं खयो अल्लाह पान खुदा कसम पान तो खणे फला रब्बिक कसम पंहिंजो जो पंहिंजो ही खुदा खणे दो पर पंहिंजे रब हुजण जी निस्बत अल्लाह मुस्तफा दे फला रब्बिक तुझे रब जो महबूब कसम छो अल्लाह रब सभिनी जो सुभान अल्लाह जमीन जो रब अल्लाह आसमान जो अल्लाह दुनिया वारन जो अल्लाह रज़क़ वारन जो अल्लाह आलम अरवाह जो ज़ाहिर जो बुजून जो जिन्नन जो इंसानन जो मलाइका जो सभिनी जो रब अल्लाह पर अल्लाह निस्बत कई मुस्तफा दे छो इन में भी हिकमत आहे तो सुभान अल्लाह यो अल्लाह दुनिया के पैगाम नो रब हुजण में तो सभिनी जो रब आया अर्श जो भी रब आया मलाइकन जो रब आया बैतुल्लाह जो रब आया बैतुल मामूर जो रब आया नबीन जो भी रब आया मलाइकन हुरन जिन्नन जो सभिनी जो रब आया पर जेको मज़ो मुस्तफा जे रब हुजण वारी ॻाल्हि में आओ मज़ो ॿिए में नाहे
हुजूर अल्लाह का रब सभी जो लेकिन अल्लाह फरमाए तो कसम खड़े तो फला रब जी निस्बत गुजर दी निस्बत मुस्तफा दे कई अल्लाह गोया दुनिया के यो पैगाम लो रब हुजूर में तो मां सभी जो रब आया पर जय निस्बत से नाज हुजूर घुर्जे फखर हुजूर घुर्जे नाज वारी गाली आहे फखर वारी गाली आहे मज़ो तले आहे त निस्बत हुजूर जे तरफ ये भी निस्बत रसूल है ना सुभान अल्लाह या निस्बत किथा का हली कदे तो मक्के जी मिट्टी जा अल्लाह कसम खया हुजूर जी निस्बत जे करे कदे अल्लाह पंजो कसम खयो पर निस्बत पंजे महबूब दे कई अलम तर गई फअला रब्बुका छा महबूब तू ॾिठो जेको तुंहिंजे रब असहाब फील सां कयो निस्बत रब जी पर हुजूर जे तरफ़ा वरी कुरान में या भी मज़ेदार ॻाल्हि अल्लाह पंहिंजे रब जी हुजूर जी निस्बत मुस्तफा दे कई वरी मुस्तफा जी निस्बत अल्लाह पंहिंजे ज़ात दे कई सुभान अल्लाह जी निस्बत नबी सही और नबी सही जी निस्बत अल्लाह पाण दे कई कीअं अल्लाह ताला फरमायो सुभानल्लज़ी असरा बि अब्दिही अल्लाह जी ज़ात पाका जय पंहिंजे ख़ास वाले अब्दिही जी निस्बत रसूलुल्लाह जी निस्बत अल्लाह पंहिंजे तरफ कई पंहिंजे ख़ास वाले के अल्लाह सही कराया तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह जी ज़ात पाका जय खुदा फुरक़ान कुरान के पंहिंजे कौने जे मथां नाज़िल फरमायो माना अल्लाह पंहिंजी निस्बत मुस्तफा दे कई वरी मुस्तफा जी निस्बत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ज़ात जे तरफ़ रहिया या निस्बत अहिड़ी भलारी अल्लाह पंहिंजी निस्बत मुस्तफा दे मुस्तफा जी निस्बत पाण दे उन जो मतलब आए त ये निस्बत भली आ जो सुभान अल्लाह तमाम निस्बत मुका या निस्बत अजीमा या एड़ी अजीमा एड़ी भलारी निस्बत जो खुदा इन निस्बत वारन के कामयाब फरमाइंदो आ ये निस्बत वारियूं जय वट शयूं हूंदियूं है खुदा उन्हनि के भी कामयाब फरमाइंदो आ हिकड़ी निस्बत वारी शय को वाक़ियो आ मां तव्हां जी खिदमत में अर्ज़ कयां तो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह असांजे परे सगीर में हिकिड़ो वॾो आलिम गुज़रियो आहे शाह वलीउल्लाह मुहद्दिस बरेलवी सुभान अल्लाह हर ग्रुप उनखे मञे थो शाह वलीउल्लाह खे उन शाह वलीउल्लाह जो पीउ आहे शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह बीमार थी पियो बिस्तरे ते सुतो शाह अब्दुर रहीम शाह वलीउल्लाह लिखे तो पंहिंजे वालिद शाह अब्दुर रहीम जे लाइ अबू बीमार बीमारी जे बिस्तरे जे मथां सुतो पियो आहे ख्वाब में ॾिसे थो निंड में ॾिसे थो मदीने वारे जो दीदार थियुसि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह अब्दुर रहीम के भाकुर में वरतो शाह अब्दुर रहीम जवे तो रसूलुल्लाह जो सीनो आ मुंहिंजो मुंहुं आ मुंहिंजी ॾाढी हुजूर अलैहि सलाम जे सीने मुबारक सां टच थी रही हुई हुजूर जे सीने मुबारक ते मुंहिंजो मुंहुं आ रोअण थो पियो त का ख़बर नाहे ज़िंदगी अलाए केतिरी रोंदे मुंहिंजी ॾाढी त तर थी वई पर हुजूर अलैहि सलातु वसलाम जो सीनो मुबारक मुंहिंजे रोअण तर थी चुको हो आलो थी चुको हो दिल में इरादो थो काश मदीने वारा पंहिंजे सुहारीअ जा वार मुबारक मूंखे अता फरमाए सुभान अल्लाह मूंखे हिकु त फरमायो त शाह अब्दुर रहीम घबराए न ही मर्ज़ बीहंदो कोन ख़ुदा तोखे शफ़ा अता फरमाईंदो ॿियो मूंखे जेको ख़्याल वारनि मुबारक वारो आयो हुजूर पंहिंजे हीअ सुहारी मुबारक कई हथ फेरियो ऐं ॿ वार मुबारक मूंखे अता सुभान अल्लाह शाह अब्दुर रहीम चवे थो हुजूर त वया सुजाग थियुसि पर वार मुबारक कोन मिलिया बि ख्वाब में सही पर वार मुबारक ज़ाहिर में न आहिनि
अखियुनि खे मुठियुम हुजूर ने तवज्जो कयो मदीने वारे फरमायो अब्दुर्रहीम घबराए न मथे खां सेरांदी वारे पासे खां विहाणे के मथे कर वारंवार पुल जे हेठां कर सुभान अल्लाह तो मारी विहाणो जो खयो दा वाकई वार मुबारक हुजूर जा तो सुभान अल्लाह मौजूद सुभान अल्लाह जे उन्हनि जी अहिड़ी बरकत हुई जो टे ॻाल्हियूं शाह अब्दुर्रहीम चवे तो शाह वलीउल्लाह जो लिखे त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो अजीब तरीक़े जो उन वार मुबारक जो मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थियो हिकु वार मुबारक ये प्या हुंदा जी ज़ियारत करण वारा जमा थींदा हुजूर ते दुरूद सलाम पढ़ंदा सो वारन मुबारक जो कमाल हुयो हुंदो पया त कपड़े जे मथा हुंदा पर ज़ियारत वारे वक्त में दुरूद सलाम पढ़ण जे करे वार मुबारक ॿई ही उभा थी वेंदा बई वार मुबारक गजला हिक ॿिए सां पर जी दुरूद सलाम पढ़ंदा हुया सो वार मुबारक सिधा भी थी वेंदा बई हिक ॿिए खां अलग भी थींदा जॾहिं दुरूद सलाम बंद कंदा हुआ सो ज़ियारत पूरी थींदी त वार मुबारक हेठि जी वरी पाण में मिली वेंदा तो सुभान अल्लाह अब जंहिंजा वार मुबारक ज़िंदा वो मुस्तफा पाण ज़िंदा किए जंहिंजे वार मुबारक जो कमाल हुआ जो दुरूद पढ़ो त सिधा थी विया गजल हंज हिक ॿिए खां अलग थी वञनि वार मुबारक में उहा ज़िंदगी अल्लाह रखी खुद उन वार मुबारक जो साहब मोहम्मद मुस्तफा की नमदार तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाऊंगा मुस्तफा की जिंदान हुआ गाल पूरी थो कया ही गाल जो ॿुधी छॾियो असांजे लाड़काणे वारे पासे दे नंदरे जे शहर में हिकिड़ो हुयो देवबंदी दुनिया छॾे वियो हाणे मरी वियो आहे ॿ किताब उन जा ख़ासि कर मां तव्हांजो उनजो हवालो थो ॾियां उनजो नालो रखियो अनवारे करीमी जो पहिरियों चुल्ट वरी उन अनवारे करीमी जो तारीख़ आफ्ताब जे नाले सां लिखी ॿियो चुल्ट पहिरियों चुल्ट ज्यादा वॾो आहे ॿियो चुल्ट उनजो नंढड़ो आहे उन नंढड़े चुल्ट में लिखियो अथई मुआज़नो पियो करे मखदूम सरवर नूह ऐं हज़रत पीसे रोज़े वारे जे दरमियान जॾहिं हज़रत मखदूम सरवर नूह जॾहिं नंढड़ो हो मकतब में पढ़ण जे लाइ वियो उस्ताद उनखे पटी ॾिनी फराई ॾिनी त छोकिरनि सां गॾिजी वञो दरिया जे मथां हिनखे मेटे अचो अखर ठाहे ॿियो मेट लॻाए अचो मखदूम सरवर नूह जॾहिं दरिया ते पहुतो ॿिया अॻे तजुर्बे वारा शागिर्द जल्दी मेट लाहे वरी ॿियो मेट चाढ़े फराई पंहिंजो सुकाए करे हलिया विया ऐं जॾहिं मखदूम अब्दुर्रहीम नंढड़ो ख़बर ई कान पई वॾा मोटी वॼा हे नंढड़ो सरवर नूह दरिया ते बीठो आहे परे खां ॾिठो त ॿेड़ो ज़ाहिर थियो 5 माण्हू हुन में सवार वेझा आया लही आया टे वेठा बजे के लही आया उन मां हिकड़े वतो हिकड़ी बाह खां ॿे वतो ॿी बाह खां हिकड़े फरमायो त मां अबू बकर सिद्दीक़ में ॿुधायो मां मौला अली आया सुभान अल्लाह सरवर नूह हल तोखे हुजूर सल्लल्लाहु था को वठी वया सरवर नूह रहमतुल्लाह अलैहि के बेड़े जे अंदर जे बाबा मखदूम सरवर नूह जो मक़ाम शान रुतबो इनकार कोले पर उनखे बुरायो वयो बेड़े में लिखियो तो रोजे वारे जो मकाम हुआ जो पीछे रोजे वारे वटि खुद रसूलुल्लाह ताला तशरीफ फरमाया सुभान अल्लाह पीछे रोजे वाला जमीन ते बीठान वहां भी देवबंदी थो लगे जमीन ते बीठान माल पे पान चारियो माल सा बीठा हुजूर ने सलाम जा टे नूरानी चेहरा पेरा मदीने वारा उनन खां बाद में हजरत अली सही उन खां बाद में सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह नारायण भला नारे विलायत भी लगायो वक्त घणो थी वियो न विसर घणी थी वेंदो
हुजूर सही फरमायो मोहम्मद राशिद असां तो वटि हली आया हूं तलकीन जो सिलसिलो इरशाद जो सिलसिलो शुरू नथा कयो छो इस रोदे आरद को या रसूल अल्लाह का मुरीद सुधरन बिया न सुधरन जेके न सुधरन उन जे करे तकलीफ थींदी आ दिल ते बार थींदो आ तने असां यो सिलसिलो ही शुरू न करो हुजूर भी फरमायो मौला अली भी फरमायो सैयदना गौसे आजम भी फरमायो असां तमाम चली आया हो तलकीन जो सिलसिलो शुरू कयो इरशाद जो सिलसिलो शुरू कयो अवाम दी मानुन दी खल्क़ी खुदा के हिदायत कयो बैत वठो उन्हनि जी रहनुमाई कयो हिदायत तव्हां जे ते जेको हलंदो उन्हनि जेके जन्नत में वठी हलणो असां जो ज़िम्मो आ पर जेकॾहिं केरु न हलंदो त तव्हां जे मथां उन जो को कार कोन हूंदो हुजूर भी इहो फरमायो सैयदना मौला अली भी इहो फरमायो सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु भी आई ॻाल्हि बयान फरमाई उन खां बाद में इसे रोज़े वारे तलकीन जो सिलसिलो इरशाद जो शुरू फरमायो वो देवबंदी धुल के मखदूम सरवर नूह के घुरायो भयो हो रसूलुल्लाह बज़ात खुद इसे रोज़े वारे वटि तशरीफ दिया सुभान अल्लाह अब आया जिंदा वाए ख्वाब जी गाल बोले ज़ाहिरी गाला सुजागे जी गाला हुजूर जिंदा तदे त पान आया हुजूर तो जिंदा हुजूर जे सदके हुजूर जा सहाबी जिंदा जो मौला अली भी आयो औलिया इकराम भी जिंदा हन जो सैयदना अब्दुल कादिर जीलानी भी आयो मां इया भी गाल तमा के अर्ज करे छजा फतावा रशीदिया में देवबंद जे मौलवी रशीद अहमद गंगोहिया इया गाल वाज़िह लिखी तो शहीद का जिंदा है उन्होंने ला कुरान बयान फरमायो है तो नबीयत जिंदा है जो ज़ाहिरी तरह जिस्मानी जिंदगी बरज़खी रूहानी जिंदगी जी गाल कोने जिस्मानी जिंदगी जी गाला तवे तो शहीद जिंदा है कुरान बुधायो अंबिया जिंदा है जो उन्होंने जो मकाम शहीदन खामते या उन्होंने जो मौलवी के दो एड़े तरीके से औलिया इकराम के जेका अल्लाह जिंदगी अता फरमाई हुआ जिस्मानी जिंदगी जंजा वार मुबारक जिंदा उन्हनि में जिंदगी शाह वलीउल्लाह जी मदाल पे कई जे हिक त कमाल मा इयो ॾिठो ऐं ॿियो कमाल इयो ॾिठो वारनि मुबारकनि जो जे माण्हू जो गॾु थींदा हा तो वो वार मुबारक मां कपड़े में वेड़े सेड़े पेतीअ में अंदर खे छॾिया तालो ॾेई छॾियो हिकिड़े ॾींहुं ख़ल्क़ जमा थी दुरूद सलाम शुरू थी वियो मां चाबीअ जे ताले खे हणी तालो खे लॻी कोन खुले कोन चाबीअ दरवाजे तालो हो चाबी हुआ न को तालो तब्दील थियो न को चाबी तब्दील थी हुई यही भेरा उनखे खोलियो भी बंद भी कयो जी चाबी मुंह लगाई तालो कोन पियो खुले शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैहि शाह वलीउल्लाह जो वालिद साहब चवे तो मूंखे तकलीफ़ थी त छा ॻाल्हि आहे तरीक़न जे लाइ मुराक़बे में हलियो वयुसि अर्ज़ कयुमि या अल्लाह इन ॻाल्हि खे मुंहिंजे मथां ज़ाहिर फरमाए तालो नथो खुले मूंखे भी आवाज आयो ताक़ुर रहीम तालो कोन खुलंदो इत हाज़रीन जेके भी मौजूद वेठा आया अनवार मुबारक जे ज़ियारत जे लाइ इन्हनि में हिकिड़ो जुनबी माण्हू आहे गुस्ल उन जे मथां शरई फर्ज़ हुयो पर उन गुस्ल कोन कयो तर जी हालत में बीठो आहे जेसीं ताईं उहो मौजूद हूंदो तेसीं ताईं तालो वारनि मुबारक जो कोन खुलंदो उनके बाहर कढियो वञे शाह अब्दुल रहीम ऐलान कयो बाबा मेहरबानी कयो जंहिंजो मथो मेरो बाहर वञे गुस्ल करे अचे उन खां बाद में तालो थो खोलिया हिकिड़ो माण्हू बाहर निकितो गुस्ल करे मोटी आयो तालो बि साॻियो चाबी बि साॻी वरी जो लॻाई तालो बि खुलियो त दीदार थियो शाह अब्दुल रहीम जो तो जो कमाल उन जो इहो मूंखे नज़र में आयो हिकिड़ा टे माण्हू मूं वटि आया मूंखे जो ई वार मुबारक हुजूर जा सचा आहिनि ई कोन सचा न त सनत दे किथां ॾेई तू कंहिंखां वरिता उन कंहिंखां वरिता उन कंहिंखां वरिता वार मुबारक सचा हंध सनत खपे जेकॾहिं न त असां न मञींदासूं हज़रत शाह अब्दुल रहीम जे दिल में तकलीफ़ थी कूड़ हुयो कोन सच्चा हुजूर जा वार मुबारक जीअं भी मिलिया पर मूंखे मिलिया
तकलीफ़ थी मूंखे चयो त हाणे ॻाल्हि ॿुध तो हुजूर जो कमाल इहो हो जो साईं करीम जॾहिं हीअं ॿाहिरि उस ते निकिरंदा त ककर हुजूर जे मथां छाऊं कयो चओ सुभाणे अल्लाह आवाज़ असां भुली करे ककर छाऊं करे हलंदा जॾहिं हुजूर जो कमाल इहो हो त वारनि मुबारक में बि ज़रूरु इहो कमाल हूंदो और उस ते खणी दालो ख़बर पवंदी शाब्द रही में चयो मूंनि खे मोकल ॾिनी भली खणो यकीन मज़बूत हो तो वार मुबारक खणी उस ते टई ॼणा विया जीअं उनखे खुले मैदान ते सिज जे साम्हूं आंदो वार मुबारक जे सिज जे साम्हूं ईंदा विया ककर मथां छांव अची वई इंसान में यार वरी गाला ककर अची वियो हिकिड़े चयो यार मां धंधो कयां वाकई सचा वार बिन चयो त इत्तेफ़ाक़ी वाक़ियो हूंदो असांखे वरी शाम खां उस ते खणी वेंदासीं शाम ते खणी आया हिकिड़ो दूल्हो खणे वियो बाक़ी ॿ वञी रहिया उहे ॿार वार मुबारक खणी विया वरी बि ककर मुबारक मथां अची वियो ॿियो बि तौबा करे वियो टे चयो अञा बि इत्तेफ़ाक़ी वाक़ियो थी सघे थो जॾहिं वो टियों बि ॿार खणी आयो त वरी टियों भेरो मुस्तफ़ा जे वारनि मुबारकनि जे मथां ककर छांव अची गई टई ॼणा ताइब थी विया दुनिया लॻाल खे तस्लीम कयो मञो त वाकई मुस्तफ़ा जा सचा वार मुबारक आहिनि तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंदा जान नबी तुंहिंजे शान मथां तू आदम खां भी रब तोखे कयो आहे पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान मदा कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जान नबी तुझे शान मदा बिना पाछे तेरो जिस्म के रहना जो तोते वद यूसुफ जो यार हुस्न दिसी उमतियो हैरान नबी तुझे शान मदा क्या कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंद नबी तुझे शान मदा निस्बत कंहिंखे न घुर्जे या निस्बत भलारिया हुजूर जी निस्बत हर एक खे घुर्जे या निस्बत मज़बूत करण जी ज़रूरत आहे निस्बत रसूल कॉन्फ्रेंस में अचण वारो बस आख़िरी ॻाल्हि ॿुधो हेॾे तवजो कयो वरी आवाज़ सां सुभाणे दरगाह शरीफ जा खतीब जामिया राशिदिया जा मुहतमिम हजरत अल्लामा मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत आलिया तशरीफ वठी आया ज़ाहिरा दुआया कलमात उन्हनि जा बि थींदा ऐं वक़्त में बि गुंजाइश कोन्हे मथां पेपरी जो वक़्तु शुरू थियण वारो आहे मां अर्ज़ु कयो त मां अॻ में ख़तमु कंदुसि उन खां बि अॻ में ख़तमु कंदुसि पर निस्बत जे हवाले सां हिकिड़ी मोहबत जी ॻाल्हि आहे बिल्कुलु मुख़्तसिर वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चवंदो महबूब जो विसाल थियो सुभान अल्लाह तदफीन हले पई हुई तदफीन पे हुजूर जो को सहाबिया 8वीं हिजरी में मुसलमान उर्वा बिन मसऊद सक़फी वो भी बीठो दिल में इरादो थस
सब मज़ार मुबारक बाहर निकरी आया नखे इरादो थियो त मुंहिंजी दिलि चवे थी त सभिनी खां आख़िर में ज़ाहिरा हाणे अलाए कॾहिं क़यामत अलाए कॾहिं थींदी हुजूर खे जी तदफीन थी रही आहे अॼु हुजूर हिजाब में पिया वञनि पर्दे में पिया वञनि वरी हिन नखनि सां त ज़ारत कान थी सघंदी दिलि सट खाधी त जेकर आख़िर में सभिनी खां आख़िर में हुजूर जो दीदार मां कयां पर कयां कीअं ज़ाहिरा मज़ार मुबारक में वेझा जेके हज़रत अली साईं हज़रत अब्बास जा फर्ज़ंद उहे वेठा आहिनि सभु ॿाहिरि निकिरी आया हुजूर जी तदफीन ते मरहला हलल पिया हाणे आख़िर में मां लहां जेका इश्क आहे न मोहब्बत उहा मोहब्बत रस्तो वरी पाण ठाहे ॾींदी सुभान अल्लाह इश्क जेकॾहिं सचो आहे मोहब्बत सची आहे निस्बत सची आहे त रस्तो ख़ुदि ठहंदो हज़रत उर्वा बिन मसूद सच्ची इरादो कयो आख़िर में लहां पर कीअं लहां को न को वजह घुर्जे सबब घुर्जे मुंडी पाती पई उनखे आहिस्ता करे लाहे करे अंदर मज़ार में उछलाइण खां पोइ तव्हां कई ख़ातमी मुंहिंजी मुंडी मुंहिंजे हेठि किरी पई आहे हज़रत अली साहिब ॾिठो बराबरि हिन जी मुंडी हेठि किरी आहे हज़रत अली से फरमाए सल्लल्लाहु जल्दी कर मस मरहला तदफीन जा पिया हल जल्दी लाओ मुंहिंजी मुंडी खण और बिन मसूद सफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मक़सूद मुंडी को नहीं मक़सूद रसूलुल्लाह जो दीदार हुयो मां पे चवां त आख़िर में मां दीदार करे ॿाहिरि निकिरी अचां जेको मां हेठि लथुसि हुजूर जे क़दमनि मुबारकनि खे हथ लॻायमि उर्वा बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदो हुयो मां उहो शख़्स आहियां जे सभ खां आख़िर में हुजूर जो दीदार बि कयो हुजूर जे जिस्म सां हथ बि लॻायो रसूलुल्लाह जी बरकत बि वरिती हुई जिते मोहब्बत हूंदी आहे उते निस्बत होंदी आ जिते निस्बत होंदी आ रस्ता ईअं ठहंदा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला दोस्तनि जन महिनत कई आहे ख़ुदा ताला उन्हनि जे महिनत खे कोशिश के क़बूल फरमाए नारायण में अल्लाह ताला उन्हनि खे सआदत नसीब फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह